अस्सलाम वालेकुम दोस्तों, माज़ी क़रीब में कुछ ई ॾींहं पहिरियां असांजे सचाई न्यूज़ जी 7वीं सालगिरह तक़रीब असां मल्हाई हुईसीं, जंहिंमें स्पेशली तौर ते असां हितां जे शहर जी इंतिहाई मारूफ़ शख़्सियत एडवोकेट बाबर शाह साहब जिन खे बि दावत ॾिनी हुईसीं साईं, जिन खे नागुज़िर वजूहात जे करे असांजे हिन तक़रीब में शरीक न थी सघिया हुया, जेकी अॼु असांजे हिन महफ़िल में शरीक आहिनि, अॼु आया आहिनि। ख़ासि करे असांजे सचाई न्यूज़ जी सालगिरह जे हवाले सां जेका कमी हुई उनखे पूरो करण जे हवाले सां अॼु असांजे हिन स्टूडियो में आया आहिनि। साईं, असांखे पहिरियां त असां तव्हांखे पंहिंजे हिन सचाई न्यूज़ स्टूडियो में वेलकम कयूं था। तव्हां महिरबानी करे सालगिरह जे हवाले सां छा चवंदव? साईं, पहिरियां त तव्हांखे मुबारक हुजे। न अची सघियासीं, कुझु मजबूरियूं हुयूं, तंहिंजे करे न अची सघियासीं, पर अॼु जीअं आयासीं त तव्हां सां राब्तो थियो ऐं हिते हाज़िर थियाऊं। तव्हांखे कॉन्ग्रेचुलेशन्स, माशाल्लाह सां तव्हां बहितरीनु कमु कयो था मदे जी आवाम जे लाइ, मदे जी पसगिरदाई जी आवाम जे लाइ। जेके तव्हां सोशल इशूज़ उथारियो था, इहे तमामु सुठो कमु आहे, तमामु सुठो। अच्छा सर, जेका सचाई न्यूज़ हिन वक़्तु पूरा पंहिंजा 7 साल पूरा करे चुकी आहे, अवां बि हिन शहर जूं मारूफ़ शख़्सियतूं आहियो, मुख़्तलिफ़ मसाइल ते नज़र रखो था, शहर जे इशूज़ ते ॻाल्हायो बि था, नज़र बि रखो था, त इन पेराए में सचाई न्यूज़ खे तव्हां कीअं था महसूसु कयो? तव्हांजी परसेप्शन जेका आहे उहा सचाई न्यूज़ जे मुतालिक़ छा आहे? साईं, सभ खां पहिरियां त जेके तव्हां इशूज़ खणंदा आहियो, जीअं सैनिटरी इशूज़ थी विया, सफ़ाईअ जा, ॿिया टिया इशूज़, इहे बेसिक इशूज़ आहिनि मदे जी जा। तालीम, ॿियो जेको ड्रग्स जो इस्तेमालु आहे अॼुकल्ह नौजवाननि में, इहे इशूज़ सभु तव्हां खणंदा आहियो। जेके एक्चुअल इशूज़ आहिनि मदे जी जा उहे इहे ई आहिनि। तालीम सभिनी मां फॉरमोस्ट इशू आहे। तालीम अगरि बहितर थिए त माण्हू नौजवान पाण ई हिननि शयुनि खां परे रहंदा, पर असांजो प्रॉब्लम अलमियो इहो आहे असांजी सोसाइटी जो, त असांजी तालीम ते फोकस सभिनी खां घटि आहे। त इन हवाले सां तव्हांजो एफर्ट जेको आहे उहो मूंखे तमामु घणो सुठो लॻंदो आहे, शुरू खां ई लॻंदो आहे। तव्हां ख़बर बि आहे, मां चवंदो बि आहियां, मञंदो बि आहियां। ऐं जेके तव्हां वस वारा जिन नोटेबल्स खां तव्हां इंटरव्यूज़ बि कंदा हो, त उहे जेके क्वेश्चन्स आहिनि, जेके माण्हुनि खे चुभता क्वेश्चन्स लॻंदा आहिनि, ऐं इहे ज़रूरी बि आहिनि, छो करे उहे ई रिस्पॉन्सिबल इन्हनि शयुनि खे जवाबु ॾियण जा, तंहिंजे करे उन्हनि खां पुछणु ठहे बि अथो। त इन हिसाब सां तव्हांजी तमामु सुठियूं काविशूं आहिनि ऐं मां हिनखे सराहींदो आहियां बिल्कुलु। मदे जी शहर में ख़ासि करे असांजूं जेके समाजी बुरायूं आहिनि, उन्हनि जे ख़ात्मे जे लाइ जेतिरे क़दुरु असांजे हिते जेके शहर जूं नोटेबल शख़्सियतूं आहिनि, पुलिस डिपार्टमेंट आहे, उन्हनि खे जेको रोल प्ले करणु घुरिजे, बज़ाहिर उन्हनि जो को रोल इफेक्टिव नज़र नथो अचे, जंहिंसां समाजी बुरायूं रुकजण जे बजाए रोज़ बरोज़ वञनि थियूं, वधंदियूं। त अवां उन हवाले सां छा ख़्यालु आहे? साईं, असां मसइलो इहो आहे त असांजो जेके बि इदारा आहिनि उहे हिकिड़ा पॉलिटिकल इन्फ्लुएंस थी विया आहिनि। जॾहिं हर शइ में पॉलिटिकल इन्फ्लुएंस हूंदो, हर माण्हू जेको अपॉइंट थिए थो त उहो हिकिड़ी पॉलिटिकल बैकिंग सां ईंदो, त पोइ उनजो ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हिकिड़ो आवाम सां गैप आहे। उहो आवाम जी बहितरी जे लाइ कमु न कंदो, उहो उन्हनि पॉलिटिकल जेका एफिलिएशन आहे उन्हनि खे राज़ी करण जे लाइ उहो कमु कंदो। इहा बुराई त असांजे मुआशिरे में शुरू खां आहे ऐं वधंदी थी वञे डे बाय डे। त इहे इन में बहितरी तॾहिं थी सघे जॾहिं असां सियासत खे ऐं जेको अवामी ख़िदमतगार जेके इदारा आहिनि उन्हनि खे अलॻि न कंदासीं, तेसिताईं इहो हिन में बहितरी कुझु न थी सघे। असां वटि जेको ब्यूरोक्रेट तबिको आहे, ख़ासि करे उनजो बि को ख़ासि मसाइल जे हल में को रोल प्ले नज़र नथो अचे। हाणे जेको आहे ताज़ो 2-3 ॾींहं अॻु में जेको गवर्नमेंट अस्पताल मदे जी में मसइलो थियो हुयो, एहतजाज बि थियो, डॉक्टरनि ऐं दवाउनि जी खोट जे हवाले सां शहरी सरापा एहतजाज हुया, त DC शकील अहमद अबड़ो उन नोटिस वरितो, आयो, विज़िट कई, पर उनजो बेनिफिट जेको आहे उहो शहरनि खे या अस्पताल खे 1% बि नज़र न आयो। साईं, इहो त मां 4-5 साल थिया आहिनि जॾहिं खां मां आयो आहियां सखर में ऐं मदे जी में, त इहो मां ॾिसां थो शुरू खां ई। केतिरा DC आया आहिनि, केतिरा असिस्टेंट कमिश्नर आया आहिनि, मैजिस्ट्रेट्स आया आहिनि, पर उहा ई ज़ीरो परफॉर्मेंस आहे। हिकिड़ो माण्हू मां डॉक्टर अब्दुल्ला चन्ना ॾिसंदो आहियां, ॼण मूंखे लॻंदो आहे मदे जी हॉस्पिटल ठही डॉक्टर अब्दुल्ला चन्ना जे लाइ आहे। उहो वीचारो सुबुह जो बि तव्हांखे मिलंदो, तव्हांखे मंझंदि जो बि मिलंदो, शाम जो बि मिलंदो, राति जो बि मिलंदो। मतिलबु अलाए मूंखे सम्झ में नथो अचे। ऐं स्टाफ बि चवंदा आहिनि अलाए घणा डॉक्टर्स आहिनि, हिकु बि डॉक्टर अवेलेबल न आहे। हिन में त का बहितरी मूंखे नज़र न आई आहे। छो नथी थिए, इहा मुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि आहे। असांजे इस्पताल खे PPA शाह में कन्वर्ट करण जे हवाले सां उहे पंहिंजो कुझु न कुझु अगरि एक्टिविटीज़ कनि त शायदि कुझु न कुझु बहितरी अची सघे। गवर्नमेंट जे हूंदे मूंखे नथो लॻे त का इहा इस्पताल तब्दील। साईं, इहो इनिशिएट कयो मां प्रोसेस 3-4 साल पहिरियां। साईं दुर मोहम्मद शाह बि हिन में तमामु घणो
अने हॉस्पिटल जे हिसाब सां साईं दुर्मो मच्छा वॾो फोकस कंदो आहे ऐं उमेदु आहे मूंखे हाणे वरी मुंहिंजी इनशाला मुलाक़ात थींदी साईं सां गॾु त हुन ते डिस्कस कयूं था पॉसिबिलिटीज़ कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि छो करे ईअं त ॾिसो न साईं हिकु त लॉ एंड ऑर्डर जो बि प्रॉब्लम आहे साईं डॉक्टर बि लड़ाइनि था अमन न हूंदो कंहिं इलाइक़े में त उते केरु अचणु चाहींदो ॿाहिरों जो माण्हू त इनखे इहो कोशिशि कजे थी त PPH जी तरफ़ थिए ऐं हिन में साईं सां बि मुलाक़ात थींदी ॿिया बि जेके आहिनि असांजा कंसर्न MNAs MPs उन्हनि सां बि डिस्कशन कबी इनशाला इहो हिन जी तरफ़ सोचंदासीं बिल्कुलु। ॿियो सर हीअ जेके RO प्लांट यानी कि मिठे पाणीअ जा प्लांट मदीजी में टाउन चेयरमैन तरफ़ां इहो ऐलान कयो आहे त मां हर वार्ड में हिकिड़ो RO प्लांट लॻाइणु चाहियां थो जंहिंमें 2 RO प्लांट लॻी चुका आहिनि ॿियो हाणे थियो रिसेंटली पर बज़ाहिर माना शहरी उन RO प्लांट मां पाणी भरण जे लाइ या पीअण जे लाइ तयारु न आहिनि त उन जूं छा वजूहात तव्हां महसूसु कंदा? साईं उन जूं वजूहात त इहे जेको हाणे जेको लेटेस्ट RO हिकु त सभ खां पहिरियां मां इहो चवंदुमि त तमामु बहितरीनु कमु आहे इहो साईं नजफ़ ख़ान कमारियो साईं ज़ुल्फ़िकार ख़ान कमारियो साहिब उन्हनि खे जेको क्रेडिट ॾिजे उहो घटि आहे त RO प्लांट्स इहे माण्हुनि खे ॾियनि था ऐं पाड़े पाड़े में ॾियनि था इहा सुठी ॻाल्हि आहे। हाणे मसइलो इहो आहे त इन्हनि खे मेंटेन करणु आवाम जी बि ज़िमेवारी आहे जिते उहे लॻनि था जंहिं पाड़े में सरकार जी बि ज़िमेदारी आहे त उहो प्रॉपर उन्हनि खे घटि में घटि माण्हू हुजनि जेके उनजी सिक्योरिटी त प्रोवाइड कनि। हाणे मां ॿुधमि जेको नओं लॻो RO प्लांट उन जूं टोटियूं बि को माण्हू पटे आया आहिनि हाणे जॾहिं इहो थींदो त पोइ ज़रूरु हुन में माण्हू बि हो था थियनि 2 ॾींहं पाणी भरनि 3 ॾींहं पाणी न मिले त ज़रूरु ॿियनि जाइनि ते वेंदा वरी पोइ माण्हू ॿियनि जाइनि खां वरी भरणु शुरू था करनि त इहे प्रॉब्लम्स आहिनि। तमामु सुठो इनिशिएटिव आहे बहितरीनु कमु आहे पर इनखे मेंटेन करण जे लाइ बि गवर्नमेंट खे को न को एक्शन रखणु खपनि जेके माण्हू जेके चौकीदारी करनि। अच्छा सर ही जर जो पाणी आहे जेको शहरी भरे अचनि था त उनखे 2 ॾींहं 3 ॾींहं अगरि घर में स्टोर करे रखनि था त उहो ख़राबु नथो थिए चवनि था फिल्टर प्लांट जो पाणी जेको भरे था अचनि त उहो यानी कि चंद ई कलाकनि में उहो पंहिंजी असुलु उहा ज़ाइक़ो विञाए थो। साईं इहे टेक्निकलिटीज़ मूंखे एॾियूं ख़बर न आहिनि पर इहो हिन जे बारे में इंफॉर्मेशन वठूं था मां ख़बर न आहे हिन जो मूंखे त इहो बसि ख़बर पियो त जेको लॻो ऐं 2-3 ॾींहंनि खां पोइ टोटियूं गुम थियूं बाक़ी इहो पाणीअ जे बारे में वधीक इंफॉर्मेशन जेका आहे उहा मां जांच करे थो वठां त इहो छो ईअं थिए थो थियणु न खपे छो करे रिवर्स ऑस्मोसिस आहे त इहो हिकिड़ो पूरो प्रोसेस हूंदो आहे उन सां पाणी खे साफ़ु कयो वेंदो आहे ईअं छो थो थिए इहो जांच करणी पवंदी। वॾी महिरबानी साईं नाज़रीन ही असांजो इंतिहाई क़रीबी साथी मदीजी शहर जी मायानाज़ शख़्सियत माहिर क़ानून एडवोकेट फ़तेह मोहम्मद बाबर शाह साहिब जिन हुआ जेकी असांजे हिन स्टूडियो में अॼु तशरीफ़ फरमा थिया हुआ जिन सां अवांजे साम्हूं चंद घड़ियूं जेके आहिनि ॻाल्हियूं थिए इंशाअल्लाह ताला वरी नेक्स्ट टाइम साईं जिन सां कंहिं नेक्स्ट टॉपिक ते गुफ़्तगू में शामिल हाल रहंदासीं तेसिताईं पंहिंजे मेज़बान कमांडो पंवर खे पंहिंजे साथी साईं बाबर शाह साहिब सां गॾु ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।